हर लिहाज का अज इन शइ जो सबूत है तो सिर्फ 3 ॾींहंनि जे मुख़्तसिर नोटिस ते असां पीर अमजद सिद्दीकी जे अंगण ते अवां सभिनी सां इतिहाद करण जे लाइ मौजूदु साईं मुंहिंजा असीं मुखालिफ़ जेका अवां सां इख़्तिलाफ़ रखनि था धुर उन्हनि खे गुज़ारिश करियूं था त हीअ सुठी ॻाल्हि कोन्हे, हीअ झेड़ो करणु सुठी ॻाल्हि कोन्हे, अमुन करियो। अॻे ई असीं सिंध जी हालत ख़राबु आहे। साईं पीर उस्मान शाह मूंखे उन ॾींहुं चयो कुझु महीना अॻे जी ॻाल्हि आहे लॉकडाउन अचो त सिंध जे क़ौमी मसइलनि में बि पाण पंहिंजो किरदारु अदा करियो। अचो त जिते खून थिया आहिनि उते पीरनि खे बिनत मेड़ काफ़िलो वठी ऐं पीर साहिबनि खे बि हाणे पंहिंजी ख़ानकाहुनि मां निकिरी छो त मुरीद हिन सिंध में सभई माण्हू तक़रीबन चंद परसेंट छॾे मोस्टली जेके माण्हू आहिनि उहे कंहिं न कंहिं ख़ानकाह कंहिं न कंहिं दरगाह सां वाबिस्ता आहिनि। जेकॾहिं पीर उथी पवनि त मुल्क में अमुन थी वञे, सिंध में अमुन थी वञे ऐं अल्हम्दुलिल्लाह असां पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल इन जो बेड़ो पुलनि ते खयो आहे, इंशाअल्लाह उकारे पार कंदासीं। ऐं साईं जिन खे गुज़ारिश कंदुसि त साईं अवां सरपरस्ती करियो ऐं पंहिंजा एफर्ट्स ऐं ही पीर साहिब अवां ॾिसो सही सभु कंहिं न कंहिं गादिर जा नुमाइंदा आहिनि। इन्हनि अॼु पंहिंजी ख़ानकाह छॾी हिन दौर में जिते हर माण्हू ॿिए माण्हू सां मिलण लाइ तयारु कोन्हे, अहिड़े दौर में पीर अमजद सिद्दीकी तव्हां वटि अची पीरनि साबित कयो त असीं तव्हांजे ॾुख जा बि साथी आहियूं, असीं तव्हांजे सुख जा बि। ही सभु ख़ानकाह हूंदियूं माण्हू पीरनि जे हिकिड़े निगाह जे लाइ मोहताज हूंदा आहिनि। ऐं वॾाई नथा करियूं, असांजे माइटनि जूं कमायूं आहिनि, इहे असांजे माइटनि जूं कमायूं आहिनि, असीं उन्हनि जो कमायूं वेठा खाऊं। असांजा अफ़ाल शायदि उहे न हुजनि जेके कंहिं तरह जा शायदि माण्हू असां मां ऐब कढंदा हुजनि, पर असांजे वॾनि जेके अलाह जे हुज़ूर सजदा कया, आल बैत जे हुज़ूर अक़ीदत जा गुल निछावर कया, सहाबा कराम जे हुज़ूर अक़ीदत जा गुल निछावर कया ऐं जंहिं नमूने सां रातिनि जो क़याम कयो उन्हनि माण्हुनि उन्हनि जे सदके अॼु अल्हम्दुलिल्लाह असांजा वॾा असांजा ही नस्ल कमायूं वेठासीं खाऊं। माण्हू असांजे लाइ जानू ॾियण लाइ तयारु आहिनि, हिकिड़े हुकुम जे लाइ मोहताज आहिनि। हुकुम करियो त सही असीं छा करियूं? हुकूमतूं असां खां लहराइनि थियूं, अवां पीरनि खे पंहिंजी ताक़त जी ख़बर न आहे शायदि, जे न आहे त तव्हांखे ॿुधाए थो किरला छॾियां।